हज छा आहे? हज जो महीनो आहे न, मीडिया के मुताबिक तकरीबन 18 लाख माण्हुनि खे हज जो जेको आहे मौक़ो नसीब थियो। अल्लाह तबारक व तआला क़बूल फरमाए। त उन में छा आहे? बस मुसलमान तव्हां असां सम्झूं था त एराम ॿधंदा, दुआऊं घुरंदा, रड़ियूं शैतान के पथरियूं, तवाफ कंदा, मथो कुड़ाईंदा, बस हज इहो आहे। हालांकि हज जो असल मक़सद इहो आहे त पूरे दुनिया में मुसलमान अचनि, गॾु थियनि, मुसलमाननि जे सर बुलंदी लाइ सोचनि त पाकिस्तान में मुसलमाननि जूं ग़लतियूं कहिड़ियूं आहिनि जो हू ज़िल्लत जी ज़िंदगी गुज़ारनि था। मिस्री मुसलमाननि सां ज़ुल्म छो थो थिए जो तबाही जी ज़िंदगी गुज़ारनि था? फलस्तीनी मुसलमाननि जो कत्लेआम छो आहे? वजह छा आहे जो ॿार बच्चा मासूम इबादत गाहूं अस्पतालूं उन्हनि जो तबाह कयूं वयूं आहिनि? आख़िर मसलो छा आहे? वजह छा आहे? इन्हनि मुहर्रिकात खे ॻोल्हण जो नालो हज आहे। त दुनिया जा मुसलमान ईंदा, हर को पंहिंजो तजुर्बो मुशाहिदो पंहिंजे इलाइक़े जो हाल अहवाल रखंदो, उन खां बाद मुसलमान गॾिजी करे हिकु राय ॾींदा त असां ईंदड़ साल लाइ असां जेके आहिनि हे पॉलिसियूं आहिनि, असां मिस्र में हिननि ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं, असां फलस्तीन जे हिफ़ाज़त लाइ ही कदम खणंदासीं, असां अफ़गानिस्तान जे बचाव लाइ, पाकिस्तान जे बचाव लाइ ही कदम खणंदासीं। हज इन जो नालो आहे। लेकिन ग़ुलामी वारो जेको ज़िंदगी आहे उन इहे ॻाल्हियूं सभु तव्हां असांखे विसारे छॾियूं आहिनि। बसि इबादत जो नालो आहे। लखे रुपया माण्हू ख़र्च करे उते पहुचनि था। हज मुसलमान जो एमफिल PhD जो दर्जो रखे थो पियो। हाणे जिन वटि चंद ॿियोकड़ आहिनि सऊदी अरब खां थी वेंदो, गोया के अक्सरियत जेको ॾिठो वञे त ईअं आहे त हज करे आयो, हाणे जेके अॻियूं गुनाह उन खां ख़ताऊं थियूं आहिनि उहे अलाह खां बख़्शराए आयो आहे। आईंदह गोया के इनखे इजाज़तनामो मिली वियो आहे त हाणे जीअं वणे पियो कर। अक्सरियत हाजियुनि जो तव्हां असां वटि कीअं आहे? गिला न आहे। मुसलमान हो तव्हां असांखे जाइज़ो वठणु घुरिजे। छाजे करे जो एमफिल PhD जहिड़े आला मक़ाम खे बि तव्हां असां सिर्फ़ु इबादत सवाब बणाए छॾियो आहे। उन जो जेको हक़ीक़ी असरात आहिनि उहे मुरतब थियनि ई नथा। वजह हुनजी इहा आहे त तव्हां असां उन्हनि शयुनि जे तरफ़ वञूं ई नथा। तव्हां असांखे बसि इन ॻाल्हि ते महदूद रखे वियो आहे त सवाब अथव, अलाह राज़ी थींदो। यकीनन अलाह राज़ी थींदो। अलाह क़ुरान में जेके बि हुक्म ॾिना आहिनि उहे हज़रत इंसान जे फ़ाइदे लाइ आहिनि। त हज़रत इंसान हज करे अचे थो पियो त उन खां पुछा के तोखे को ज़ाती तौर को फ़ाइदो थियो? उन खां पोइ कोई फ़ाइदो न, बसि दिल में ख़ुशि हूंदो। त हज जो मक़सद बि इहो आहे त फ़ाइदो उन खे पाण खे बि थिए जो कामिल मुसलमान थी करे हज करे, ऐं सिर्फ़ हज न करे उते जेको लाए अमल पेश थींदो, मुसलमाननि जो जेको रहनुमा ख़ुतबो ॾींदो त आईंदह साल लाइ असां जेको आहे हिननि तौर तरीक़नि खे अपनाईंदासीं, मुसलमाननि जे हिफ़ाज़त लाइ, बचाव लाइ उन्हनि ते अमल कंदो, माण्हुनि खे उन्हनि जे तरफ़ मदऊ कंदो। छा इहा सोच तव्हां असांजे हाजियुनि वटि आहे अॼु? न। त बसि सिर्फ़ु तव्हां असां इबादत करे उन खे सॾियूं था, सम्झूं था, मञूं था। उन जे करे हज जहिड़े आला अमल खां तव्हां असां गोया के लहरायूं था। रस्तो चेंज थी वियो आहे, बदिलजी वियो आहे। पंहिंजी ग़लती खे तस्लीम करण लाइ तयार ई न आहे।